असां उम्मीदवारनि ॾे वेंदासीं पीपल्स पार्टी जा अॻवान ते वेंदासीं पुछंदासीं कि उहे मसइला कीअं हल थींदा। तव्हां ॾिसो पिया मज़दूर कमु पिया कनि, अचो उन्हनि खां पुछो तव्हांजा मसइला आहिनि कहिड़ा ऐं इहे वोट कंहिंखे ॾींदा। वोट कंहिंखे ॾींदे ऐं छो? वोट बेनज़ीर भुट्टो को। वोट बेनज़ीर भुट्टो को आप क्यों दोगे? क्यों दूंगा? सोचने पर मजबूर किया मैंने आपको। हाँ, वो सोचने के मजबूर कर दिया। तो चले बताएं क्या वजह है कि आपको बेनज़ीर भुट्टो से इतना प्यार है? ऐसे ही दे दूंगा, प्यार है हमारे बेनज़ीर से, दे दूंगा भाई। दिल का रिश्ता बेनज़ीर। दिल का रिश्ता थी। तो कंहिंखे ॾींदे ऐं छो? वोट के छॾियूं छो? कंहिंखे ॾींदे हाँ ऐं छा वजह आहे ॾियण जी, छो ॾींदे? हाँ, कंहिंखे वोट ॾींदे? असांजी मर्ज़ी आहे जंहिंखे कंहिंखे ॾींदे ॾियूं, पुछां थो? जंहिंखे बि मर्ज़ी कंहिंखे बि पीपल्स ॾियूं। पार्टी पीटीआई असांजी मर्ज़ी आहे कंहिंखे बि फ़ैसिलो कयो ॾियूं। कि अञा ताईं कंफ्यूज़ आहिनि? न न न, असां पंहिंजो पाण वॾनि खां पुछा करे पोइ फ़ैसिलो कंदासूं। पर दिल जो फ़ैसिलो छा न आहे? दिलि जो न, असांखे जॾहिं वॾा चवनि था। जेको वॾा चवंदा उहो ई कंदा। हाँ, इहो रिवाज आहे सिंध में कि वॾनि जी ॿुधणी आहे। वॾनि जी ॿुधनि था, कुझु माण्हू वॾनि जी ॿुधनि था। वोट किसको दोगे और क्यों? पीपल पार्टी वजह? अच्छे लगते हैं भुट्टो खानदान। आपकी मसाइल क्या हैं? कोई मसाइल नहीं जी, गरीब मानू है ये हमारे। गरीब मैं देख रहा हूँ आप बिल्कुल झोपड़ों में रह रहे हैं, गरीब आदमी वाली जिंदगी गुजार रहे हैं। बिलावल का मंशूर कि हम गुर्बत खत्म करेंगे, भूख मिटाओ, मजदूर कार्ड, किसान कार्ड, नौजवान कार्ड, जी जी। आप कौन सा कार्ड लेंगे? गरीब किसान कार्ड, भूख मिटाओ कार्ड। भूख मिठाओ कार्ड। क्या आपको लगता है आपका वोट, आपका मुस्तकबिल, आपकी तकदीर, मुल्क का मुस्तकबिल बदल सकता है? बदल सकता है जी, बिलावल है खून इसमें। बिलावल में ऐसा क्या है जो आपको बहुत ज्यादा पसंद है? ये बीबी का बेटा है, बीबी पाक। और आसफा भुट्टो जो आजकल कैंपेन कर रही है उनको देख के तो ज्यादा बीबी याद आती है। हाँ जी हाँ जी हाँ। पीपल्स पार्टी वजह वजह पीपल्स पार्टी जाम कम कया आहिनि असांखे घर ॿुधायो कहिड़ा कहिड़ा कम? कम घर रस्ता हर शइ ॾिनी आहे असांखे पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं। बिलावल में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेको कंहिं ॿिए सियासतदान में कोन्हे? विराट बीबी जो पुटु आहे इन करे। ऐं बिलावल जो मंशूर मज़दूर कार्ड मां ॾिसां थो तव्हां मज़दूरी कंदा आहियो, महिनत करे पंहिंजी 2 वक़्त जी रोटी कमाईंदा आहियो। बिलावल जेको मंशूर ॾिनो आहे तव्हांखे कीअं लॻियो? तमामु भलो लॻो असांखे। हुनमें कहिड़ी शइ वणे थी? मज़दूर कार्ड तव्हां सम्झो था कि मज़दूरनि जा मसइला हल कंदो? हा हल कंदो बिल्कुलु। चाचा वोट कंहिंखे ॾींदे ऐं छो? वोट से बेनज़ीर के ॾींदासूं। वजह? वजह आयो आहे त पोइ शहीद राणी बेगुनाह थी उनजे करे। छा हिन हल्के जा मसइला कहिड़ा आहिनि? तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि? असां मसइला आहिनि त पहिला त नारा भॼी आहे, न रस्तो न गटर लाइन, का बि शइ कान्हे। पीपल्स पार्टी ते कम न कया आहिनि? कम कया आहिनि पर किन धुरनि जा, ग़रीबनि जा न। मंशूर त ग़रीबनि लाइ आयो आहे बिलावल साहब। ग़रीबनि आयो आहे पर कोन्हे ग़रीब जो को बाल। तव्हांखे लॻे थो हाणे बिलावल साहब वज़ीर आज़म जो उम्मीदवार आहे, अगरि खटियो त ग़रीबनि जो मसइलो हल थींदो? अलाह करे थिए, उम्मीद आहे तव्हांखे? उमेद आहे। वोट कंहिंखे ॾींदे ऐं छो? वोट असां असल में मुरीद पीर पागारे आहियूं। मुरीदी जे करे वोट ॾींदो? जी हा। सियासी कारकर्दगी हल्के में का उनकी परफॉर्मेंस आहे? हा मुर्शिदा